नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। सिटी रिपोर्टर फैसल भट्ट जे रिपोर्ट मुताबिक नौशरो फिरोज फातमिया फाउंडेशन ब्लड बैंक सिविल अस्पताल नौशरो फिरोज पारा एसपी नौशरो फिरोज जे तावन से पुलिस लाइन नौशरो फिरोज में मुफ्त ब्लड डोनेशन कैंप लगाई वई। कैंप के विजिट दौरान सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़ाती कोशिशुनि सां सिंध सरकार सिविल अस्पताल नौशरो फिरोज में गरीब मरीजन की सहूलत लाइ ब्लड बैंक जो क़याम अमल में आंदो आहे। उन ब्लड बैंक के कामयाब करण लाइ डोनर्स की सख्त जरूरत है। जेकॾहिं हर मानू रत ॾियण की अहमियत के समझे त हूंद सभिनी जो भलो थी वञे। उन मौके ते ब्लड बैंक जो इंचार्ज अकबर अली नारे जो सीनियर डॉक्टर नूर हुसैन मोरो बाकर अली मेमन ऐं ॿिया पिणु मौजूद आहे।